वेलकम बैक ईद उल अज़हा अवां सभिनी खे वंस अगेन मुबारक हुजे जेके जेके असांखे हाणे जॉइन कनि पिया छो त ज़ाहिर आहे बिज़ी शेड्यूल हर कंहिंजो हूंदो आहे तव्हां अचो था वञो था तव्हां कंहिंसां मिलो था जुलो था तव्हां वटि महिमान ईंदा आहिनि तव्हां बिज़ी हूंदा आहियो सो असां बि बिज़ी आहियूं पर असां अव्हां जे लाइ आहियूं छो त असां वटि महिमाननि जो सिलसिलो बाक़ाइदे जारी आहे ऐं महिमान रहमत हूंदो आहे ऐं ईद उल अज़हा जे मौक़े ते अॼु असांखे तमामु सिंध जूं बहितरीनु सेलिब्रिटीज़ जॉइन करे रहिया आहिनि हिन वक़्तु असांजे हिन स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे आवाज़ जी बि राणी आहे ख़ूबसूरती जी बि राणी आहे ऐं इख़लाक़ जी बि राणी आहे इहे टई शयूं मिलनि थियूं त शेला गुलटानी अस्सलाम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो चंद लफ़्ज़नि में ॾाढी तारीफ़ करे विया हा न मां छो त हाणे छा कजे माना हिकिड़े समुंड खे कूज़े में बंदि कजे न न थैंक यू सो मच अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे तव्हांखे ईद जी मुबारकूं ख़ैर मुबारकूं तव्हांखे ख़ासि करे एॾा अदा सौराब अदाली गुल तव्हांखे बि ईद जी मुबारकूं लखी महिरबानी महिरबानियूं ऐं कीअं असां फर्स्ट क्लास आहियूं ठीकु ठाक आहियूं तव्हां ॿुधायो ठीकु आहियो बिज़ी शेड्यूल हूंदो तव्हांजो बि यकीनन पर ईद जे हवाले सां त कुझु घुमण फिरण काफ़ी थींदो आहे हा न मां हाणे कुझु घणी बिज़ी आहियां न अच्छा हाणे बिज़ी आहे अली वरदान जे करे अली वरदान जे करे अच्छा अली वरदान जे करे बिल्कुलु नंढड़े जे करे बिज़ी आहियूं असांजो जेको शेड्यूल पंहिंजो आर्टिस्टनि जो आहे सो त हुन सां गॾु गॾु हले थो ऐं अलहमदिल्ला जीअं अदावारा पंहिंजे यूट्यूब ते कमु कनि था असां पंहिंजे सिलसिले में मसरूफ़ आहियूं हिते असांजा प्रोग्राम्स आहिनि तव्हां सां मसरूफ़ियतूं आहिनि ऐं हुन खां अलावा अलहमदिल्ला फ्रीलांस हाणे तक़रीबन खोड़ सारो कमु आहे जंहिंमें असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे डेट्स में शेड्यूल्स में लॻाए रहूं था अच्छा ईद खां अॻु में ॾाढियूं तयारियूं वारियूं थींदियूं आहिनि त शैला बि आम औरतुनि वांगुरु ई तयारी कंदी आहे या शैला कुझु ख़ासि आहे न ख़ासि वासि कुझु बि न हूंदो आहे असांजी हाणे ख़ासि तयारी हूंदी आहे असांजे ॿारनि जी हूंदी आहे ॿारनि जी हूंदी आहे ऐं जॾहिं असांजा अमी अबू चवंदा हुया त पर तव्हांखे जॾहिं ॿारड़ा थींदा पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त ईद हूंदी ॿारनि जी आहे ऐं हाणे असां में उहो अहसासु आहे त यकीननि त वाक़ई ईद असां वठूं न वठूं ॼणो ख़ैरु आहे बसि इहे पाइनि मतिलबु ईद जी शॉपिंग त शेला कंदी आहे न पंहिंजे लाइ शॉपिंग त हाणे पाण रोज़ था कयूं अच्छा रोज़ था कयूं पर ईद जी स्पेशल थींदी आहे छो त हिन वक़्तु ईद उल अज़हा आहे ईद उल अज़हा जे हवाले सां ईदूं त मुख़्तलिफ़ थींदियूं आहिनि पर हीअ वॾी ईद आहे ऐं हिन ईद खे बाक़ाइदे पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो वेंदो आहे मल्हायो वेंदो आहे ऐं क़ुर्बानी कई वेंदी आहे ख़ुशी जी हीअ ईद आहे सो हिन ईद में ख़ासि करे शेला जेका ड्रेस पाईंदी आहे पंहिंजी पसंदि या हस्बैंड जी पसंदि न हाणे त सची ॻाल्हि आहे त घणे क़दुरु मां चवंदी साईं पसंदि कनि पाण साईं साईं सो छा कयूं उहे त रियल साईं आहिनि अच्छा फेक साईं बि हूंदा आहिनि न फेक उहो चवंदा आहिनि त भई हू हिकिड़ो पंहिंजे सिंध में ॾाढो फेमस आहे भई साईं तो साईं ऐं साईं तोड़ो साहिबु अच्छा अच्छा बोतार वारो साईं कंदा वतार उहा न आहे हीअ त सही साईं आहिनि त उन जे करे हुनखे शेला पंहिंजे हस्बैंड खे साईं चए थी हाणे हे सिकनि था हिननि खे कोई साईं नथो चए पंहिंजे घर में बि न चवंदा हूंदा छो न मज़ाक थो कयां सिंधियुनि में त मोस्टली असां वटि असांखे चवणो पवंदो आहे अञा अच्छा तव्हांखे चवणो पवंदो आहे सौरभ खे पंहिंजी असांजी भाभी छा चवंदी आहे असां मुंहिंजो प्यार जो नालो जेको आहे घर में मुंहिंजी वॾी वॾी भेण रखियो राजू 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 जेंटलमैन अधी वॾी ॾिसंदी हूंदी अलाह अधी मुंहं ते त रखो आहे ठहे त सही राजू राजू प्यार जो नालो जो उहो आहे त मूंखे बाजू रखी आहे उन करे मुंहिंजे घर वारी प्यार में राजन राजन चवंदा राजन राजन हल इहा भाभी खे शाबत आहे बिल्कुलु राजन करे इहो सभु ॿुधो आहे बाक़ाइदा राजन राजन न राजन राजन हो गई जबरदस्त ए नाला ते दा लाइटू दी बाबा राजन आहे न राजन आहे अली गुल मला खे भाभी छा चवंदी आहे गुलू अॼु ताईं ख़बर न पई आहे छा गुलू नंढे लाइ प्यार जो नालो आहे ऐं ज़ाहिर आहे मामी जी धीउ आहे असांजी भाभी जेका आहे ऐं नंढे हूंदे खां हिनखे सुञाणे ऐं नंढे हूंदे खां गुलू ई चवंदा अच्छा हाणे नु अलाए छा सॾींदे केतिरा कैरेक्टर आहिनि अली गुल केड़ो छा अली गुल जा बाबा हाणे त अच्छा अली गुल जेके कैरेक्टर्स कया आहिनि यकीन कयो नो डाउट मां हिन वक़्तु साम्हूं वेठो आहे अल सोरा बि आहे पर अली गुल जेके बि कैरेक्टर्स कया आहिनि नो डाउट अली गुल जी वॾी हिकिड़ी मतिलबु कंसीवेशन जेको स्टाइल आहे न तव्हांजो एक्ट में उहो क्लास आहे ऐं जेके बि कैरेक्टर्स आहिनि ख़ासि करे मासी चपरा जॾहिं अली गुल मला थींदो आहे या जेको दॿड़ो थिए थो या वरी हिन सां गॾो गॾु जेके ॿिया तव्हां कैरेक्टर्स कया मूंखे नाला उन्हनि नथा ॾिठा वसायो तव्हां कमाल जो मूंखे उनजो जेको टोन आहे उहो वणंदो आहे भला इहे भाभी घर में ॿार तव्हांजे फैमिली उन्हनि कैरेक्टर्स खे इंजॉय कंदा आहिनि या घर की मुर्गी दाल बराबरि इंजॉय बाक़ाइदा कंदा आहिनि कुदरती हाणे ईद जो मौक़ो बि आहे ॻाल्हि खिलण वारी आहे जो फज़ीलत बेगम जी वसाई ज़ाल थी उन हिकिड़ो माना हिकिड़ो जेको आहे सो सोफ़नि खे पुॼा ॾे पई हिकिड़ा सोफ़ा न थी हे थांव कहिड़ा आहिनि पुॼा ॾे पिया मूंखे घरवारी चवंदी जेकी रियल घरवारी आहे त हे सोफ़ा तब्दील कर सोफ़ा हा
अची अची हुन पुॼाइण मां चई फज़िलत मां बि पुॼाईंदुसि सोफ़नि खे किना सोफ़ा किना सोफ़ा ख़ुदा जो कसम तब्दील करणा पिया मूंखे वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। मां जो एक्ट जो इहो असरु पियो ऐं मुंहिंजो बि उन यादि जाते वेहंदो आहे सोफ़े ते उन जॻह हाणे हिकिड़ो कमु कयो तव्हांखे मां आइडिया थो ॾियां तव्हां इहा ॻाल्हि ते गौर न कयो उहो पुॼाती ॾे वेहंदो आहे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां काली काली मां भाभी जी सम्झी वियुसि हाणे हिकिड़ो कमु कयो तव्हां भाभी तकड़ में शयुनि तां इंस्पायर थिए थी तव्हां फज़ीलत बेगम खां हाणे कैरेक्टर उहो करायो जेको हर हर तव्हांखे पहिरें पए ज़ोर ॾे ज़ोर ॾे उते बि ज़ोर ॾे तव्हां एतिरो बि असरु कोन थो असरु सोफ़नि वारो वॾो पियो अच्छा अलीगुल ऐं सोराब मां तव्हां ॿिन्हिनि खे तव्हांजी ज़ाहिर फैमिली टर्म्स बि तव्हांजा पाण में आहिनि ज़ाल जी भाभी जी मतिलबु जेका फर्मा बरदारी केरु कंदो आहे घणी मां वॾी कंदो माने सच्चाई ॿुधाइण जो ॾींहुं लॻे घरवारी जो फर्मा बरदार सोराब सुमरो फर्मा बरदार मां आहियां छो जो मूंखे पीउ मां बि न आहे हाणे मुंहिंजो सभु कुझु उहो ई आहे हिनखे पोइ पीउ आहे ऐं हुनजी इज़त कंदो आहे वधीक फर्मा बरदारी करणु बि खपे अच्छा शैला असां सां गॾु मौजूदु आहे नाज़रीन शैला हर हवाले सां मल्टी डायनामिक पर्सनैलिटी आहिनि माशाल्लाह हिननि जो वे ऑफ टॉक हुजे या हिननि जी जेका होस्टिंग आहे इन सां गॾोगॾु ई तमामु सुठे आवाज़ जी मालिका पिणु आहे ऐं माशाल्लाह असांजी सिंध में एतिरा सारा परस्तार आहिनि हिननि जा जो मतिलबु ही जिथे बि वेंदियूं आहिनि माशाल्लाह प्यार मोहबत ई खणी ईंदियूं आहिनि सो शैला पूरी सिंध में तव्हांखे रिस्पॉन्स सुठो मिलंदो आहे ऐं माण्हू तव्हांखे मतिलबु मुख़्तलिफ़ तव्हांजा फैन्स आहिनि तव्हां काफ़ी टाइम होस्ट एज़ अ होस्ट प्रोग्राम कयो आहे ऐं तव्हां वरी सिंगिंग बि कंदा आहियो त वधीक तव्हांखे जेको रिस्पॉन्ड कंदा आहिनि माण्हू उहो तव्हांजी होस्टिंग जे लाइ कंदा आहिनि या तव्हांजे सिंगिंग में कंदा आहिनि मां अगरि ॿिन्ही खे तराज़ू में बीहारियां त मूंखे सिंगिंग जो वधीक रिस्पॉन्स मिलियो आहे शुरू खां ई वठी न हमारी इहा इतफ़ाक़ जहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं मां होस्टिंग कंदे ई मां गुनगुनाईंदीसि हल्को अॼु तलो इहो तव्हांखे गानो ॿुधायूं था ईअं हूंदो पंहिंजा प्रोग्राम्स हूंदा हुआ सिलसिलो त मां हुन में जॾहिं गुनगुनाईंदसि उतां खां ई हुननि हिकिड़ो पज़ीराई ॾिनी त तव्हांजो आवाज़ु सुठो तव्हां सिंगर थियो त मां ईअं ई सिंगर थियसि त पोइ हुन शइ खे एतिरो हुननि पसंदि कयो त मां सिंगर ई थी वियसि प्रॉपर माशाल्लाह पर हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि खुली आहे ऐं हिननि खे आवाज़ में ई वधीक रिस्पॉन्स मिलंदो आहे त पोइ छो न असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठूं ऐं जी ज़रूरु वाह जो कमु थी वेंदो वेपन असां वटि मौजूदु आहे जेको ही उहो वेपन आहे जेको पूरी दुनिया में फैलाईंदो आहे आवाज़ इहा मोहबत आहे तव्हां सभिनी जी ऐं ॾिसंदड़नि जी बि तमामु घणी मोहबत आहे त मां जॾहिं बि जेका पंहिंजी थोरी कोशिशि कई आहे सिंगिंग जे हवाले सां उन खे उन्हनि तमामु घणी मोट ॾिनी आहे सो अॼु ईद जो आहे पुरमुसरत मौक़ो आहे मिठाई मां मिस कयां थी सो तव्हां तक़रीबन शुगर वारा माण्हुनि जे लाइ निमको रखी छॾियो आहे असांखे त न आहे असां छा कयूं जेको महिमान चयो मिठाई खणो मिठाई खणो मिठी ईद त वरी रमज़ान वारी हूंदी आहे न हीअ गोश्त वारी गोश्त एतिरो घणो खाइबो आहे पोइ असांखे कढ़ाई जो बि आसरो न आहे मिठाई रखायोसीं सो बहरहाल असां तव्हांखे हिकिड़ो सुठो बहितरीनु गीत ॿुधायूं था हाणे जेको रिसेंटली मुंहिंजो जेको सो लॉन्च थियो आहे तमामु सुठी कोशिशि हुई मुंहिंजी पंहिंजे तरफ़ां रक़सम जे नाले सां ई आहे उहो तव्हांखे ॿुधायूं जी वाह Raqsam
तमामु बहितरीनु ऐं काफ़ी टाइम खां पोइ हिकिड़ो बहितरीनु तव्हां कलाम ॻायो आहे माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत कलाम तव्हां ॾिनो आहे मां शाइरी बि ॾाढी सुठी। रक़सम रदीफ़ ऐं काफ़ियो मिले पियो बाक़ाइदे ऐं मिसरनि में ॾाढी तव्हां ॾिसो। ज़बरदस्त मतिलबु ही हिकिड़ो सहर तारी कयो आहे हाली हिन गाने जो हलंदो बट थोरो इंशाअल्लाह। मतिलबु मज़ो अची मां वियो। वटि अली गुल ऐं गुम छो थी त अली गुल मला जंहिं मुंहिंजी दिलि त चए पई काबू लॻो वेठो आहे ॾाढी दिलचस्पी त हीअं ते मासी गेटअप चपड़ा में थी न वञा थी करे रक़्स शुरू करे। थी वञा पर रक़सम ते नाज़रीन असां सां गॾु अली गुल मला सुराब सूबरो ऐं शीला गुल मौजूदु आहिनि पर नाज़रीन हिते ॿिए प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे हलूं था हिकु ॿिए प्रोग्राम तरफ़ वरी असां हितां ई पंहिंजी गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं।